जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां नवंदर खां वाक़े ख़बर ॾींदा हलूं त नौजवाननि ऐं रांदियुनि जे मामलनि में वॾे वज़ीर जे ख़ासि माविन पारस डेरो गढ़ी खुदाबश भुट्टो पहुची वियो आहे। पारस डेरो गढ़ी खुदाबश भुट्टो में शहीद क़ाइदीन क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, बेगम नसरत भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरी गुल रखिया ऐं फातिहा ख़ानी कई। पारस डेरो शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरण बाद मज़ार ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। तव्हांखे वठी हलूं था गढ़ी खुदाबश भुट्टो में, जिथे पारस डेरो मीडिया सां ॻाल्हि ॿोल करे रहियो आहे। आउं सम्झंदो इमरान ख़ान जो जेकी आहे उहो सिलेक्टेड हुकूमत जा इहे नालाइकी आहे वॾी वधि मां वधि हिननि माण्हुनि खे ॾिनो कोन्हे, पर माण्हुनि खां फुरियो आहे। जेके हिननि कूड़ा वाइदा कया ऐं जेके हिननि कूड़ा वाइदा करे चयो त बाबा हेतिरनि माण्हुनि खे असीं घर ॾींदासीं, रोज़गारु ॾींदासीं, उहो सभु कुझु इन्हनि हिकिड़ो सिलेक्टेड माण्हुनि जो इहे ई कमु हूंदा आहिनि त माण्हुनि खे धोखे में रखनि ऐं उन्हनि खे कूड़नि दलासनि ते उन्हनि खां वोट करे उन्हनि जे जज़्बातनि सां, उन्हनि जे माल मथे या उन्हनि जे फ्यूचर सां इन्हनि खिलवाड़ कयो आहे। ऐं सम्झां थो हीउ पाणी वारो इशू आहे जेको हीउ पंहिंजनि सूबनि खे शेयर न ॾेई सघिया आहिनि, उन खे छॾे करे माण्हू पाणी त ज़िंदगी आहे, हीअ त माण्हुनि जी ज़िंदगी सां पिया खेॾनि। त आउं सम्झूं था हिननि जो फेलियर आहे। इंशाल्लाह ईंदड़ वक़्तनि में इलेक्शननि में हिननि खे पंहिंजो जवाबु मिलंदो। जेको कमु कंदो उहो सर्वाइव करे सघे थो, पर कूड़नि वादनि ते कूड़नि ॻाल्हियुनि ते कुझु बि नथा करे। पंहिंजे पूरे सिंध में स्पोर्ट्स जे हवाले सां यूथ वारनि खे या सिंध में कंहिं बि तरीक़े सां सिंध जे टैलेंट खे प्रमोट न कयो वियो आहे। ऐं मुंहिंजी वधि में वधि कोशिशि आहे त जेको बि टैलेंट जंहिंखे मौक़ो न मिली सघियो आहे ऐं उन्हनि जे करे साम्हूं आवाज़ थी कंदुसि, उन्हनि खे मौक़ो फ़राहम करण जी पूरी कोशिशि कंदुसि। ऐं सम्झां थो इनिशियल स्टेज ते थोरा प्रॉब्लम्स ईंदा, छो त एतिरियूं फैसिलिटीज़ कोन्हनि, एतिरो अपॉर्चुनिटी पंहिंजे यूथ खे या नौजवाननि खे न मिली सघी आहे। त कोशिशि कंदुसि जेके असां वटि वसाइल आहिनि या जेके बि ग्राउंड जा जेके सहूलियतूं आहिनि उन्हनि जे मद्देनज़र जेको टैलेंट असांखे मीडिया जे थ्रू या किथां बि जेको अॼुकल्ह ॾिसो पियो, अॼुकल्ह नओं ट्रेंड आहे त कंहिंजी बि का शइ वायरल थिए थी त उनखे यकदमि उहो चांस मिले थो। पर आउं कोशिशि कंदुसि त असीं पंहिंजे यूथ प्रोग्राम वारे पेज खे थोरो प्रमोट करियूं। हाणे इहो त हाणे पहिरीं आउं अर्ज़ु करे चुको आहियां त वफ़ाक़ असांजो शेयर खाई चुकी आहे, जंहिं हवाले सां असांखे सिंध खे उहो बजट मिलणु खपे उहो न मिली सघियो आहे। असांजी वधि में वधि कोशिशि आहे त जेको प्रॉपर तरीक़ो आहे उन तरीक़े जे तहत पंहिंजो फुल कोशिशि करे असीं पंहिंजो हक़ वठण जी पूरी कोशिशि कंदासीं। साईं बिल्कुलु रिस्पॉन्स मिलंदो। ऐं आउं तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां त मुंहिंजो पाण 28 तारीख़ ते हिकिड़ो रिकॉर्ड ई वेलकम माण्हुनि कयो असांखे, त उहो शायदि इहा पीपल्स पार्टी आहे जंहिंजे करे अवाम निकिती आहे। ऐं जॾहिं बि चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब जो हुकुम थियो त इंशाल्लाह भले ॾींहुं हुजे, राति हुजे, गर्मी हुजे, सर्दी हुजे, इंशाल्लाह अवाम तव्हांखे निकिरी ॾेखारींदी। साईं हरकत में बरकत आहे। असांखे इहो मौक़ो मिलियो आहे, असांखे थोरो टाइम ॾियो। इंशाल्लाह जेके वसाइल हूंदा, जेको बजट हूंदो, जेको असीं कमु करे सघूं था त बिल्कुलु कंदासीं।